ज़िले कश्मीर कंदकोट में अमन अमान की सूरत हाल बेहतर न थी सकी। ताज़े वाक़े में घोसपुर जमाल करमपुर थाने की हद में एंटी करप्शन एहलकार ज़ुल्फ़िकार डहाणी अगवा पुलिस हटाल ऐं डहाणी बिरादरी जा माण्हू वाक़े वारे हंधि पहुता। जवाबदार मुगी के साण करे फरार। इलाइक़े में खौफ़ हिरास। अगवा वाक़े में मुलविज़ ॾुआरी टोले जा मुतालबा साम्हूं अचण जा चोबोल। मिले ॼाण मूजिबि ज़िले कश्मीर कंदकोट में अमन अमान की सूरत हाल न सुधरी सघी। बदअमनी अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो। वधीक हिकु ॼणो अगवा अंग 12 खां वधी वियो। करमपुर भरिसां जमाल करमपुर थाणे जी हद जमाल वारे इलाइक़े हज़ारो शाख भरिसां सैफल ॻोठ वटि मोटरसाइकिल ते सवार 8 नामालूम हथियारबंद फौजरी डहाणी जे भाइटे एंटी करप्शन एहलकार ज़ुल्फ़िकार डहाणी के ऑफिसरनि सां गॾु फील्ड वर्क दौरान कार मां लाहे ज़बरदस्ती अगवा करे फरार थी विया। मगवी कंदकोट जी एंटी करप्शन ऑफिस में मुलाज़िम आहे ऐं ड्यूटी खां वापसि पंहिंजे ॻोठ वञी रहियो हो त वाक़ियो पेश आयो। इतला मिलण ते ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री ऐं डहाणी बिरादरी जा सवें माण्हू ॾुआरनि जे पेरे पोयां पहुतल आहिनि। जवाबदार मुगी के साण करे नामालूम हंधि खणी फरार थी विया। मुगवी इलाइक़े जे MNA मीसा मीर शबीर अली ख़ान बिजाणी जे वेझो सम्झो वेंदड़ फौजरी डहाणी जो भाइटियो आहे। ज़िले कश्मीर कंदकोट मां अगवा थियलनि जो अंग 12 ॼणनि खां वधी वियो आहे। आख़िरी इतलाम ताईं पुलिस जमाल ढोरो वारे इलाइक़े के कड़ो चाढ़े मुगी जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी आहे। ॿिए पासे पुलिस ज़रियनि ॿुधायो त पुलिस ड्रोन की मदद से ॾुआरनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदी। ॿिए तरफ़ इलाइक़े में चोबोल आहिनि त अगवा वाक़े में मुलविज़ अगवाकार टोले मुगी जे वारसनि सां मुतालबो कयो आहे त ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस तरफ़ां असांजे घरनि में क़ाइमु कयल पुलिस कैंप ख़त्म करे असां सां नरमी कई वञे तॾहिं मुगी खे आज़ादु कंदासीं। मुगी जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस ॼाणे ॾुआरी ॼाणनि असांखे पंहिंजो मुगी नौजवान बाज़ियाब करे ॾिनो वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।